सिंध सकाफ़त खाते जे सहकार सां भिटाई आर्ट्स काउंसिल सिंध पारां 16 फरवरी 2026 बरोज़ सूमर जे ॾींहुं शाम जो 7 वॻे अॻूणे MPA मरहूम इंजीनियर अब्दुल अज़ीज़ जुणेजो जी ॿी वरसी जे मौक़े ते संदसि यादि में सिंधी इस्लाही स्टेज नाटक सीता नगर पेश कयो वेंदो। ड्रामे जो लेखक ऐं हिदायतकार मंज़ूर सीताई जॾहिं त असिस्टेंट डायरेक्टर्स में साजिद सोलंगी ऐं हक नवाज़ सोलंगी शामिल हूंदा। हिन प्रोग्राम जी मुख्य तक़रीब जा महिमान ख़ास MPS ज़ुबैर अहमद जुणेजो, असद खान जुणेजो ऐं जूनियर अमीर बख्श जुणेजो हूंदा, जॾहिं त अदाकारनि में अब्दुल्ला मलाह उर्फ मवाली, रफ़ीकी साणी, किश्वर जबी, शाहनवाज़ सोलंगी, शम्स प्रेमी, इमदाद जानी, इमदाद गुल मल्लाह, लाला फेरोज़ कुंबर, बिलावल कमरानी ऐं ताहिर कमरानी हूंदा। ड्रामो 16 फरवरी सूमर जे ॾींहुं शाम जो 7 वॻे स्टेशन ग्राउंड सीता रोड में पेश कयो वेंदो, जंहिं जूं समूरियूं तयारियूं मुकमल कयूं आहिनि। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदासीं त सिंध सकाफ़त खाते जे सहकार सां भिटाई आर्ट्स काउंसिल सिंध पारां 16 फरवरी 2026 बरोज़ सूमर जे ॾींहुं शाम जो 7 वॻे अॻूणे MPA मरहूम इंजीनियर अब्दुल अज़ीज़ जुणेजी जी ॿी वरसी जे मौक़े ते संदसि यादि में सिंधी इस्लाही स्टेज नाटक सीता नगर पेश कयो वेंदियूं, जंहिं जूं समूरियूं तयारियूं मुकमल कयूं आहिनि।